व्हाट्सएप गुज़िरियल साल कुछ नवां फीचर्स मुतारिफ़ कराया हुआ, जंहिं बाद हिन मशहूर मैसेजिंग एप्लीकेशन ते केतिरियूं ई तब्दीलियूं ॾिसण लाइ मिलियूं। व्हाट्सएप 2023 में मैसेज अपडेट करणु, तस्वीरुनि ऐं वीडियोज़ खे HD में मोकिलणु ऐं व्हाट्सएप चैनल्स जी सहूलियत मुतारिफ़ कराई। गुज़िरियल साल जीअं हिन साल बि व्हाट्सएप ते वाहिपेदारनि खे कुझु नवां फीचर्स ॾिसण लाइ मिलंदा। इन सिलसिले में अहिड़नि 3 फीचर्स जी अॻकथी कई वई आहे, जिन खे वाहिपेदार 2024 में व्हाट्सएप ते इस्तेमालु करे सघंदा। मीटा पंहिंजी हिक ऐप ज़रिए ॿी ऐप ते मवाद शेयर करण जूं सहूलियतूं फराहम करे थी। इन ई सिलसिले में व्हाट्सएप ज़रिए 2024 में वाहिपेदार पंहिंजे व्हाट्सएप स्टेटस खे इंस्टाग्राम ते बि शेयर करे सघंदा। वाहिपेदार जीअं ई व्हाट्सएप ते पंहिंजो स्टेटस लॻाईंदा त उन बाद उहे शॉर्टकट ज़रिए इंस्टाग्राम स्टोरी ते बि उन स्टेटस खे लॻाए सघंदा। इहो फीचर अञा बीटा टेस्टिंग जे मरहले में आहे, जंहिंखे जल्द लॉन्च कयो वेंदो। इन खां सवाइ व्हाट्सएप वाहिपेदार स्क्रीन शेयरिंग जे ऑप्शन ज़रिए वीडियो कॉल दौरान म्यूज़िक ऑडियो बि शेयर करे सघंदा। हिन फीचर सां न रुॻो वाहिपेदार स्क्रीन शेयर करे सघंदा, पर ऑडियो बि शेयर थींदी। हिते दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त हिन फीचर जे अचण बाद वाहिपेदार गॾिजी व्हाट्सएप ते फिल्मूं बि ॾिसी सघंदा। हीउ फीचर बि अञा टेक्निकली तौर ते टेस्टिंग जे मरहले में आहे, जंहिंखे मुस्तक़बिल में लॉन्च कयो वेंदो। हलंदड़ साल व्हाट्सएप ते ईंदड़ वॾनि फीचर्स मां हिकु फीचर यूज़र नेम्स जो बि हूंदो। तक़रीबन हर सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते वाहिपेदार पंहिंजो यूज़र नेम रखंदा आहिनि, जॾहिं त इहा सहूलियत हिन वक़्त ताईं व्हाट्सएप ते मौजूदु नाहे। व्हाट्सएप जी मुख़ालिफ़ प्लेटफॉर्म टेलीग्राम ते इहो फीचर कुझु वक़्त खां मौजूदु आहे, जंहिं बाद मीटा तरफ़ां यूज़र नेम जे फीचर जी मोबाइल ऐं वेब वर्ज़न ते टेस्ट कई पई वञे। व्हाट्सएप बीटा इंफो मूजिबि वाहिपेदार जल्दी व्हाट्सएप ते पंहिंजा प्रोफाइल ठाहे सघंदा ऐं अनोखे यूज़र नेम ज़रिए सवलाईअ सां हिक ॿिए सां राब्तो करे सघंदा। हिन फीचर ज़रिए व्हाट्सएप वाहिपेदारनि खे पंहिंजे दोस्तनि, घर भातियुनि ऐं ॿियनि राब्तनि खे ॻोल्हणु सवलो थी वेंदो। इहे समूरा फीचर अञा टेक्निकल मरहलनि मां गुज़री रहिया आहिनि ऐं व्हाट्सएप इन्हनि खे देर सां लॉन्च कंदो या जल्दी, इहो व्हाट्सएप जो इख़्तियार आहे।